बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पंहिंजा माण्हू, पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजनि जूं ॻाल्हियूं ऐं उहे पंहिंजूं ॻाल्हियूं टाइम न्यूज़ जे रोज़ानी पेश थींदड़ इफ़्तार ट्रांसमिशन, लाइव इफ़्तार ट्रांसमिशन पंहिंजो रमज़ान में तव्हां सां कबियूं आहिनि ऐं पंहिंजो रमज़ान जी अॼोकी हिन 16हीं मुलाक़ात सां गॾु आम आहियां मुंहिंजो मेज़बान यासिर क़ाज़ी। मुंहिंजे पारां सिकबर सलाम क़बूल कंदा। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा, मुरकंदा, महकंदा, बहकंदा, टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार थो दम दम दुआ करे, कोसो लगे न वाव सजण खे खुदा करे, जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त, अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। साईं मुंहिंजा तन ऐं मन जी दुरुस्तीअ जो नालो ई, बल्कि उन तरबियत जो नालो, उन सालियाने हिकिड़े तरबियती महीने जो नालो आहे रमज़ान। ऐं रमज़ान तज़किया नफ़्स जो महीनो आहे। रमज़ान ॾियण जो जेका रीत आहे उहा सेखारण जो महीनो आहे। असां वटि जेको बि वाधारो आहे उहो असांखे ॾियणो आहे। ॾियणो फ़क़ति ईअं न आहे त पंहिंजे सिर तां ॿार लाहिणो आहे, बल्कि मुस्तहिक खे ॻोल्हणो आहे। उहो मुस्तहिक वधीक मुस्तहिक आहे जेको सफ़ेद पोश आहे, जेको घुरे नथो, घुरणु जंहिंजो मरक न आहे, असांखे उनखे ॻोल्हे उहो ॾियणो आहे। ऐं इहो डिसिमिनेट करण जो महीनो रमज़ान आहे। ऐं इहा जेका तरबियत आहे उहा फ़क़ति हिकिड़े महीने लाइ न आहे, इहा बाक़ी 11 महीननि लाइ बि आहे। त असां उन तरबियत खे सिखी, उन ट्रेनिंग कोर्स मंझां जेको कुझु सिखूं था उनखे एग्ज़ीक्यूट करियूं, अप्लाई करियूं बाक़ी 11 महीननि ताईं। अॼु अरबा जो ॾींहुं, वेडनेसडे, 16 रमज़ान मुबारक 1445 हिजरी, यानी ॿियो अशरो जारी आहे, मग़फ़रत जो अशरो। ऐं बल्कि उहो बि 4 रोज़नि खां पोइ इख़्तिताम पज़ीर थी वेंदो। त इहो वक़्तु ज़ाहिर आहे त किथे बि रुकिजे कोन थो। ऐं उन वक़्त जे चरखे में रमज़ान मुबारक जी 16 तारीख़ 1445 हिजरी जो साल, मार्च महीने जी 27 तारीख़ 2024 जो साल, जॾहिं त असांजे पंहिंजे मकानी कैलेंडर, असांजे बकरमी कैलेंडर, संबत कैलेंडर मुताबिक़ चेट महीने जी 16 तारीख़ आहे। 2080 बकरमी संबत साल आहे, जॾहिं असीं साह खणी रहिया आहियूं, जॾहिं असीं अव्हां सां मुखातिबु आहियूं। तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम खे जेका सूंहं मिलंदी आहे सा असांजे महिमाननि जे रस्ते मिलंदी आहे, उन्हनि सां कयल ॻाल्हियुनि जे रस्ते मिलंदी आहे। बुनियादी तौर ते हीअ जेको इफ़्तार जो वक़्तु असां तव्हां सां गुज़ारींदा आहियूं, तक़रीबन 5:15 लॻे खां वठी इफ़्तार जे वक़्तु ऐं अज़ान ताईं, त उनजे दौरान असांजे रंधिणे में इफ़्तार बि तयारु थी रही हूंदी आहे। ऐं बिल्कुलु घर में जीअं इफ़्तार जी तयारी जे दौरान घर भाती हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि कंदा आहिनि, त असां बि पंहिंजनि महिमाननि सां ईअं ई गुफ़्तगू कंदा आहियूं त जीअं उन्हनि जे शोबनि जे बारे में ॼाणे सघिजे। कुझु जेके असांजे ज़हन में सुवाल आहिनि, जेके ॾिसंदड़नि जे ज़हन में सुवाल आहिनि, उहे एड्रेस करे सघजनि ऐं उन सां गॾोगॾु का नई ॻाल्हि, का नई राय, का नई वाट, को नओं वे फॉर्वर्ड निकिरी सघे। असां सां गॾु पहिरियों जेको असांजो दोस्त महिमान आहे, उनजो बुनियादी तौर ते शोबो तालीम हायर एजुकेशन ऐं हायर एजुकेशन में बि प्रोफेशनल एजुकेशन, इंजीनियरिंग जी एजुकेशन। बुनियादी तौर ते पाण इंजीनियर आहिनि ऐं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जेका सिंध जी उहा मादर इल्मी जेका इंजीनियरिंग जी तालीम जे हवाले सां पंहिंजी सरमोड़ शिनाख़्त रखे थी, उन में गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी पाढ़ीनि पिया, केमिकल इंजीनियरिंग पढ़ाइनि पिया, तहक़ीक़ कनि पिया ऐं पंहिंजनि शागिर्दनि खे तहक़ीक़ कराइनि पिया। पर उन सां गॾोगॾु हुननि जो मुल्की सिंध जी सूरत हाल ते, ओवरऑल मुल्क जी सूरत हाल ते, सियासी सूरत हाल ते, मुआशी सूरत हाल ते, सोशो इकोनॉमिकल ऐं सोशो पॉलिटिकल जेको सिनेरियो आहे, कंडीशन आहे, बदिलजंदड़ सूरत हाल आहे, उन ते बि उन्हनि जी गहरी नज़र आहे, लिखंदा बि रहनि था। ऐं तव्हां उन्हनि खे टाइम न्यूज़ जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में एज़ एन एनालिस्ट बि ॾिसंदा रहो था। त इहे ॿई सुञाणपूं हुननि जूं आहिनि, यानी मुख़्तलिफ़ शोबनि ते हुननि जी नज़र आहे ऐं गहरी नज़र आहे। असां सां गॾु असांजो पहिरियों महिमान प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद, महिरबानी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में, पंहिंजी नशियात में भली कार वॾी महिरबानी। सलामत जो अलाह ख़ुशि कंदो, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। असां हमेशह चवंदा आहियूं त पंहिंजे रमज़ान में पंहिंजा माण्हू हूंदा आहिनि ऐं पंहिंजा माण्हू पंहिंजनि माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहिनि पंहिंजनि मौज़ूअनि ते। असां त हिन चैनल खे ई पंहिंजो सम्झंदा आहियूं। पंहिंजो चैनल आहे, बिल्कुलु सम्झंदा न आहियो। ऐं वरी पंहिंजी अख़बार, पंहिंजो चैनल टाइम टीवी जेका आहे, पंहिंजी अख़बार जॾहिं शुरूआति कई त मूं लिखणु ॿीहर काविश खां पोइ वॾे अरसे खां पोइ वरी जॾहिं हिते शुरू कयो, पोइ वरी टाइम टीवी चैनल जेको आहे सो हुन में त ईअं लॻंदो आहे जहिड़ो पंहिंजी हिकिड़ी उहा। तव्हांजो नालो बि उन फ़हरिस्त में आहे जेको जेकॾहिं ॿियो कोई नथो मिले पियो त भाई इनाम खे वठो, नसीर मेमन साहिब खे वठो, जेके असांजा जिन सां हुजत आहे। बिल्कुलु, माना जिन खे निंड मां बि उथारे सघे। ऐं मूं सां त केतिरा दफ़ा ईअं थियो आहे, पोइ चवंदा आहिनि बाबा क़ब्रिस्तान में बीठो आहियां, का तदफ़ीन आहे हुन में, साईं 2 मिंट रुगो ॿाहिरि थोरो बसि असांखे ज़रूरी न त जेको आहे मुंहिंजो त ठीकु आहे, पर हाणे 2 मिंट। त इहा जेका पंहिंजाइप आहे उहो सॼे स्टाफ सां, सभिनी सां, जेके पसे परदा आहिनि उन्हनि खां वठी करे
जेके ऑन स्क्रीन हूंदा आहिनि सभिनी सां उहा हुजत पंहिंजा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त पंहिंजो रमज़ान पंहिंजनि सां ऐं बिल्कुलु अॼु जो ॾींहुं बि ईअं ई आहे ऐं यासिर सां बि पुराणी बिल्कुलु आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ पंहिंजी हिन बहाने सां मुलाक़ात थी आहे हुन करे मूंखे पाण ज़ाती तौर ते ख़ुशी आहे ऐं प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब वांगुरु हिकिड़ो ॿियो असांजो देरीना दोस्त कल्ह बि जीअं अलीगुल मल्हार सां कचहरी थी ऐं असांजो स्ट्रगलिंग पीरियड वारी कचहरी थी त चवंदा आहिनि त ख़ाली खीसनि वारो जेको दौरु हूंदो आहे न उनजा दोस्त कॾहिं बि न आहिनि विसरंदा सो असांजो स्ट्रगलिंग पीरियड जो हिकिड़ो अहिड़ो पुराणो दोस्त अहिड़ो देरीना दोस्त जीअं असां चइजे त उहो जेको सुञाण वारो सफ़र आहे गॾु ई शुरू कयोसीं माण्हुनि ताईं पहुचणु हालांकि हुनजो असांजे हिन ॿिए दोस्त जी जेका शोबो आहे सुञाणप जो उहो मौसीक़ी आहे मौसीक़ीअ जे ज़रिए हुन पंहिंजे आवाज़ खे पंहिंजे अंदाज़ खे पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचायो ऐं नाज़रीन हुनखे पसंदि कयो पर जेको हिकिड़ो बुनियादी चैनल ते जंहिं चैनल तां असां शुरू कयोसीं उनजो हिकिड़ो शोज़ जो नेटवर्क हूंदो हुयो स्टेज शोज़ जो ऐं उहो सिंध जे झंग झर में ॻोठनि में वाहणनि में उहे असां वञी शोज़ कंदासीं त उन में असांजो हिकिड़ो तमामु सफ़र जो जेको सिलसिलो हुयो उहो तक़रीबन 21 खनि साल अॻे खां वठी हुयो त उहो असांजो प्यारो दोस्त जेको तव्हांजे बि दिलनि में तक़रीबन एतिरे ई अरसे खां वठी उनजा गीत तव्हांजे ज़हननि जे वादियुनि में गुनगुनाइजनि था झुंगारजनि था ऐं तव्हां रेफरेंस जे तौर ते उन्हनि गीतनि खे इस्तेमालु करियो था ऐं यादि करियो था मां सम्झां थो पहिरियों उनजो गीत जेको तव्हां ताईं पहुतो उहो हुयो चूड़ियूं वॼनि थियूं जेकॾहिं मां ग़लति न आहियां त ईअं ई आहे न त असां गॾु मौजूदु आहे नजफ़ अली सिंध जो नाम यारो कलाकार नजफ़ अली अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यासिर भाउ लख लाइक़ लख कुर्ब हीअ तव्हां असांखे माज़ी में वठी वियो जेको गॾु सफ़र कयोसीं ऐं उहो यादगार सफ़र कया बिल्कुलु बिल्कुलु अंग्रेज़ी वारा बि सिंधी वारा बि ॿई बिल्कुलु 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 जी हा जी हा इहे ॿई सिंधी वारा बि सफ़र सिंधी वारा बि आहिनि बिल्कुलु बिल्कुलु ऐं उहे यादगार लम्हात यकीन कंदो आउं मिस कंदो आहियां बेसिकली उहो हिकिड़ो दौरु हो ॾाढो जेको वरी न ईंदो गुज़री वियो त वरी बिल्कुलु हालत इहा हूंदी त हिक ॿिए जा कपिड़ा पाए करे माना कीअं बि करे माना जेके शोज़ जेके हुया उहे माना उनमें हिकिड़ी उहे लम्हा जेके न विसरंदड़ आहिनि हा कल्ह जेका आबाद में कोटी पाती अॼु शिकारपुर में शो अॼु तूं मूंखे ॾे बिल्कुलु छो त उहो महीने खां पोइ ऑनियर थींदो कंहिंखे यादि कोन रहंदो त उहा कोटी तुंहिंजी आहे मुंहिंजी आहे बिल्कुलु ऐं पोइ वाक़ई उहो हींअर मां रिकॉर्डिंग ॾिसंदा मूंखे इहो न आहे ख़बर पवंदी त हीअ मुंहिंजी हुई या नजफ़ जी हुई या इमरान थेबे जी हुई या कंहिंजी हुई असल में छा हो टीम वर्क हो न टीम वर्क जेको उनमें माना को बि वधि बिल्कुलु हिकु जहिड़ा ई हुई जी बिल्कुलु सो इहे यादगार बिल्कुलु सो तव्हां सां बि हालांकि वेझड़ाई में पाण हिकिड़ी ट्रांसमिशन में गॾु हुयासीं कल्चरल हाणे तव्हांखे हिकु ॿई कोटी पूरी न ईंदी ख़ैर मूंखे अची ठही पवंदासीं पोइ फ्री साइज़ वारी ठाराईंदासीं फ्लेक्सिबल साइज़ वारी जेका ॿिन्ही खे अचे न पर हाणे माशाल्लाह हुन वटि बि जाम हूंदियूं असां वटि जाम अॻे ॿिन्ही वटि घटि हूंदियूं इहा हूंदी हक़ीक़त नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त असांजी हिन कचहरीअ में जेके टहक आहिनि उहे दिलियों था निकिरनि ऐं जॾहिं दिलि से जो बात निकलती है असर रखती है पर नहीं ताक़त परवाज़ मगर रखती है चाहे उहा ॻाल्हि हुजे या को एक्सप्रेशन हुजे उहो जॾहिं दिलियों ईंदो आहे त यकीननि उहो सभु बंद टोड़े वठंदो आहे टहक ईंदो आहे त उहो ॿुधंदड़ खे बि उहो तासीर ॾींदो आहे ऐं उहो लुत्फ़ ॾींदो आहे ऐं जेकॾहिं लुड़क निकिरंदो आहे त उहो ॾिसंदड़ खे बि रुआरे विझंदो आहे सो असांजे हिन ट्रांसमिशन जो हिकिड़ो ॿियो ख़ासि हिसो ॿी ख़ासि सुगंध ॿी ख़ासि ख़ुशबू मिदत जी ख़ुशबू हूंदी आहे असां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हमद बारी ताला जी मिदत बि सुरहाण बि शामिलु कंदा आहियूं थोरी देरि में असां पहिरियों हमद बारी ताला ॿुधंदासूं पर मां तारीफ़ कराईंदो हलां त उहा मिदत तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां गॾु अॼु जेको मदह ख़ान मौजूदु आहे सो आहे मोहतरम मोहम्मद रमीज़ क़ादरी साहब अस्सलाम वालेकुम सर खुश आमदीद कैसे हैं आप खैरियत से आपको खुश आमदीद कहते हैं अपनी नशियात थोड़ी देर में हम हमद बारी ताला के लिए आपको ज़हमत देंगे पर नाज़रीन मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां ऐं इनाम साहब तव्हां ऐं नजफ़ तव्हां जेकॾहिं ॾिठी हुजे हीअ ट्रांसमिशन तव्हांखे ख़बर हूंदी त असांजी ट्रांसमिशन जो ख़ासि हिसो असांजो रंधिणो बि हूंदो आहे जिते इफ़्तार जी तयारी थींदी आहे छाकाणि त ॻाल्हियूं पहिरीं ताम पोइ कलाम हूंदो आहे पर पहिरीं कलाम पोइ ताम त उहो ताम बि ज़रूरी आहे त उहो गॾो गॾु हलंदो रहे ऐं असांजो इहो जेको रंधिणो आहे पंहिंजो रंधिणो उहो पंहिंजो रंधिणो आहे तलो जो रंधिणो ऐं उन रंधिणे जी जेका दयाणी आहे सा आहे शेफ़ शाज़िया नूर जेका रोज़ानो ॾाढा लज़ीज़ खाधा पचाए असांखे बि खाराईंदी आहे पर उन जा जेके नाज़रीन आहिनि उहे रेसिपीज़ ट्राए कंदा आहिनि ऐं पोइ उनजो फीडबैक असां ताईं ईंदो आहे काफ़ी सारियूं रेसिपीज़
जेकॾहिं बकौल शेफ शाज़िया नूर जे डिज़ास्टर न आहिनि बणबियूं त उनजो ॾाढो सुठो फीडबैक ईंदो आहे त उहे इफ़्तार में सहरी में असांजे नाज़रीन ट्राई कयूं आहिनि ऐं उन्हनि खे पसंदि आयूं आहिनि। त अॼु छा थो पचे इफ़्तार में उहो असां पुछूं था शेफ शाज़िया नूर खां ऐं तव्हांखे वठी था हलूं पंहिंजे रधण तरफ़, तलो जे रधण तरफ़। अस्सलाम वालेकुम शेफ शाज़िया। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? ठीक, आप कैसे हैं? मैं ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह। कल के दही बड़े भी बहुत अच्छे थे और छोले भी बहुत अच्छे थे। थैंक यू फॉर दैट। और जो आपने आइसक्रीम सिरप बनाया था वो भी बड़ा लजीज अच्छा था। जी हाँ, बड़ा। चलो वो मेरी अपनी रेसिपी थी। जी आपकी अपनी रेसिपी थी? क्या बात उसी वक्त बनानी। क्या बात है। उसी वक्त जो माइंड में आया वो कर लिया। चलें जनाब। हिसाब से इंग्रेडिएंट्स। तो वो बकौल आपकी इंस्टेंट रेसिपी थी जो। हाँ। तो आज क्या पका है? आज हम चिकन निहारी बना रहे हैं। चले, ओह जबरदस्त। तो चिकन निहारी का के जो बुनियादी इंग्रेडिएंट्स है वो आप बताएंगी नाज़रीन को, अपने नाज़रीन से मुखातिब हों, बल्कि अपने फैंस से मुखातिब हों, उनको बताएं कि वो कैसे बना रही हैं आज। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हूँ शेफ़ शाज़िया नूर और मेरी तरफ से टाइम न्यूज़ देखने वालों को सोलवा रोज़ा बहुत बहुत मुबारक हो। आई होप कि आप लोग सब अपने घर में अच्छे अच्छे पकवान बना रहे होंगे, इबादत भी कर रहे होंगे इस बाबरकत महीने में। और इसके साथ मैं आपको बताती चलूँ कि आज मैं चिकन निहारी बना रही हूँ, वो भी झटपट सी है। वैसे तो आप लोग घर में सब बनाती होंगी, लेकिन ये ज़रा सी इसमें जो इंग्रेडिएंट्स होते हैं ना वो ज़रा से टेक्निकल होते हैं, तो वो मैं आपको बताऊंगी। सबसे पहले मैं आपको बता दूं कि हम जिस ऑयल में बना रहे हैं, ये हम बना रहे हैं तलो कुकिंग ऑयल में, जो कि उसका स्लोगन ये मुझे रोज़ याद कराते थे, अब तो हो गया मुझे याद। तलो क्या अम्मा तलो में पचाए असा के सेहतमंद बनाए। सही बोला है? बड़ी मुश्किल से याद करायो मुझो। अच्छा, इसमें सारे वाइट घट में जेको स्लोगन आयो न अम्मा तलो में पकाओ हम सेहतमंद बना, वो तो सिंधी में जो घट में सो हाणे सिखी हुई है, सबक पको थी वियो आहे। जी जी। अच्छा, इसमें सारे वाइटमिन्स हैं जो आपकी फैमिली को और आपके बच्चों को सेहतमंद रखेंगे और जायकेदार खाना बनाएंगे। ठीक है, ये आप इसमें निहारी बनाइएगा। अच्छा, अब निहारी के इंग्रेडिएंट्स पर आ जाते हैं। इसमें सबसे पहले मैं आपको बता दूं, ये आधा किलो मैंने चिकन लिया है, ठीक है, और आप 1 किलो भी ले सकते हैं, मैंने आधा किलो लिया है। इसमें ये मैंने आटा लिया है, जो इसका जो ग्रेवी है उसको हमें गाढ़ा करना होगा, तो इसमें ये आटा डलेगा 1/2 कप। ठीक है, ये हो गया। अब इस पर सबसे पहले मैं आपको इसके इंग्रेडिएंट बता देती हूँ। इसमें मैंने लाल मिर्ची ली है, और इसमें सौंठ ली है, इसमें जायफल जावित्री है, इसमें ज़ीरा है, सौंफ है, और इसके अंदर गरम मसाला पिसा हुआ, काली मिर्च वगैरह है। इसको सब आप पीस के एक रख लें, एक बर्नी में रख लें। ठीक है, इसके 3 टेबलस्पून आपने ऐड करने हैं। ठीक है, अपने उसमें हस्बे जायका नमक है, इसमें साबुत गरम मसाला भी थोड़ा सा जाएगा, जिसमें बड़ी इलायची है, ज़ीरा है, दालचीनी है, और ये तेज़ पत्ते हैं। ठीक है, इसमें भी ज़ीरा है, 1/2 टीस्पून ज़ीरा जाएगा, 1/2 टीस्पून हल्दी जाएगी, और 1/2 टीस्पून इसमें हम ऐड करेंगे धनिया पाउडर। इसके सारे इंग्रेडिएंट्स हो गए। और हमें इसमें जो आपको इसका तड़का वगैरह लगाना होगा, उसमें प्याज होगी, और इसके लवाजमात आपको पता है कि इसमें लेमन जाता है, लेमन ऐड होता है, और हरी मिर्चें, हरा धनिया, और इसके अलावा आप प्याज को फ्राई करके आखिर में रख भी सकते हैं, और अदरक भी इसमें आप जूलियन काट के वो आखिर में आप सर्व करें, ताकि लोग इसको इसमें जायका उसमें बहुत अच्छा आ जाएगा। और ये हम जिंजर गार्लिक पेस्ट नहीं कर रहे, हमने जिंजर गार्लिक को चॉप कर लिया है, वो हम इसमें ऐड करेंगे ताकि हमारी निहारी अच्छी जायकेदार बने। तो आई होप आपको मेरी रेसिपीज़ पसंद आ रही होंगी, ज़रूर ट्राई कीजिएगा और देखिएगा ज़रूर। थैंक यू। थैंक यू। आपने जो इंग्रेडिएंट्स बताई उनमें एक इंग्रेडिएंट था वगैरह, वो तो ढूंढ के थक जाएंगे, उनको कहीं नहीं मिलेगा। वगैरह मेरे मुंह से निकल गया। कितना उठाऊं? हाँ, वो कहीं से नहीं मिलेगा, वही बड़ी मुश्किल से मिलते हैं। कभी कभार मैं अगर अकेले शॉपिंग कर रहा होता हूँ, तो वहाँ पर जो आंटीज शॉपिंग कर रही होती हैं, तो मैं उनसे कहता हूँ कि घर से हमें सिंधी में लिख के देते हैं, और वहाँ पर उर्दू में लिखे हुए होते हैं सुपर स्टोर्स पर, तो वो मुझसे ये ब्लंडर हुआ है। जी हाँ, तो मैंने कहा वगैरह तो ढूंढ के मैं थक जाऊँगा, किसी को नहीं मिलेगा। तो ये बता दीजिएगा कि वगैरह कहाँ से मिलेगा, क्योंकि जब भी कोई नई वगैरह ये वाले इंग्रेडिएंट्स थे जो मैंने बोल दिया। अच्छा, वगैरह, हाँ वगैरह, और ये सारे। चलें जनाब। जी जी। इनाम साहब, तव्हां कुकिंग ईंदी आहे तव्हांखे? तमामु घणी। अच्छा, बाक़ाइदे माना तव्हां ईअं सम्झो त बाक़ाइदे घर में हिकिड़ो नंढो शेफ आहियां। अच्छा, नंढो शेफ। हा, नंढो शेफ इन करे वॾे जी चैलेंज दावा नथी करे सघिजे, जेतिरे ते माण्हू वॾे कंहिं होटल में कमु न करे। अच्छा, पोइ कहिड़ी स्पेशलिटी कहिड़ी आहे तव्हांजी ख़ासि? स्पेशलिटी पास्ता में। अच्छा, निहारी भी आहे, बिल्कुलु ठाहिणी ईंदी आहे। निहारी वॾे गोश्त में। वॾे गोश्त में, हा, वॾे गोश्त जी निहारी हुजे। खोड़ माण्हू चवंदा आहिनि हूंदी गोश्त जी निहारी आहे। वॾे गोश्त, हा, गोश्त जी निहारी हूंदी आहे। ॿियो बाक़ी वरी सिंधी खाधा जेके बि आहिनि, सही, सिंधी सब्जियूं, साग, पली,
हुरबे जो पुलाव अच्छा हुरबे जो पुलाव पटाटनि सां अच्छा सो इहो उनजो सबबु इहो आहे जो आउं पहिरियों ॿारु ऐं अकेलो पुटु त घर में अम्मा सां नंढिला खां वठी जेॾीमहिल बि कॾहिं बीमार थींदी या कुझु घर में कम में मदद करण लाइ त पोइ चवंदी वाह हाणे हीअ कर पोइ ॿुधाईंदी वेंदी ऐं कंदो ईंदुसि पोइ वरी जेको ॿाहिरि रहणु थियो त ॿाहिरि रहण में माण्हू हूअं ई बोरची थी थो वञे घर में पाण पचाइणो आहे पाण खाइणो आहे पोइ PhD जे दौरान पोस्ट डॉक्टरेट जे दौरान मलेशिया में अमेरिका में उते जेको अरसो गुज़ारियो पोइ उहे सभु शयूं पोइ वरी हाणे त वरी यूट्यूब वग़ैरह अची विया आहिनि उन वक़्त में हाणे त इहो सवलो आहे जेका शइ खपे बसि यूट्यूब हलाए वेही रहो पोइ वरी पाण वेठा ठाहे पर उन वक़्त में वरी हू किताब हूंदा कुक बुक्स जेके आहिनि उहे बुक्स हूंदा उहे बि इस्तेमालु कया उन्हनि ताईं बि मतिलबु इहा मुंहिंजी हिकिड़ी हॉबी बि रही आहे त इटालियंस ऐं वरी खाधनि खाइण जो बि शौक़ीन आहियां ॿाहिरि वेंदी आहे न अक्सर दोस्त हुते ख़ुशी मां चवंदा आहिनि यार आया हलो त पाकिस्तानी रेस्टोरेंट आहे मूं चयो बाबा कहिड़ी बि शइ खारायो पर हिते आयो आहियां त खाधो हिते जे खाइबो माना हिन मुल्क जो या ॿाहिरियों हुजे ऐं पाकिस्तानी रेस्टोरेंट त असुली न खाइबो ऐं इहे जेके पाकिस्तानी खाधा आहिनि त असुली न खाइबा मिसाल हाणे माण्हू वञे तुर्की ऐं वरी ॻोल्हींदो हुते पाकिस्तानी रेस्टोरेंट वञे जेको आहे सो मलेशिया ऐं उते चए पाकिस्तानी रेस्टोरेंट सफ़ा अपोज़िट आहियां बसि हिकिड़ो अंडो पचाइण ईंदो आहे उहो मुश्किल सां अज़ाबनि जहिड़ो उहो कॾहिं कॾहिं अंडे खे त इहो आहे फेराए फिटी करे इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे इहो बि मुश्किल सां कॾहिं कामयाबु थींदो आहे हिन में कॾहिं न पर अक्सर जेको आहे त कुकिंग जो अहिड़ो मूंखे न पाण भई साॻी क्लब जा मेंबर आहियूं तव्हां भुसरी जी ॻाल्हि कई मूं भुसरी पचाइणी हुई अच्छा माशाल्लाह कोई भुसरी खाइणी पवंदी असांखे भुसरी खाइणी पवंदी त नाज़रीन इहे कचहरी जो सिलसिलो जारी आहे ऐं आहिस्ते आहिस्ते इहे जेका ख़ुशबू उथंदी आहे न त पोइ सॼे रंधिणे में ख़ुशबू सॼे रंधिणे में सॼे घर में ऐं पोइ दिलि चवंदी आहे त रोज़े जो टाइम जल्दी अचे इफ़्तार जो टाइम जल्दी अचे जल्दी यासिर पंहिंजे ॻोठनि में अॻे जेके पुराणो रंधिणो हूंदो हो वेहक जी जॻह बि उहा हूंदी डाइनिंग हॉल उहो हुयो सभु शइ उते लिविंग रूम हुयो डिस्कशन हॉल हूंदो हर शइ उहा हूंदी हाणे इहो थी वियो आहे बोरची खानो अलॻि आहे डाइनिंग हॉल अलॻि आहे त पोइ ख़ासि करे सियारे में जेको चुल्ह जो मज़ो हूंदो आहे कहिड़ी ॻाल्हि उन चुल्ह ते वरी हुनजी नेरनि जेका सभु वही रोज़ मच कचहरी पई थींदी न हुनजे अलॻि हुनजी ज़रूरत ई न अमड़ जेको नाश्तो पचाए ॾींदी उहो बि उहो किचन में वेही करे खाइणो पवंदो नाश्तो न कयो नेरनि उहो जेको मज़ो दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी पर उनखां अॻु में बिठाई चयो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार त सिंध हमेशह सुकार ॾिसे ऐं सिंध कॾहिं बि ॾुकार न ॾिसे चाहे उहो ज़हनी ॾुकार हुजे चाहे उहो शऊर जो ॾुकार हुजे कंहिं बि हवाले सां सिंध कॾहिं बि ॾुकार न पसे हमेशह सुकार पसे ऐं दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी नजफ़ तव्हांजी मौजूदगीअ में फ़ाइदो वठंदे मां चाहींदुसि त इहो जेको ज़िक्र अलाह साईं जी तारीफ़ सां शुरू थियो नबी साईं जी तारीफ़ सां अॻिते वधे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां चाहींदासीं त तव्हां हाजी गुलाम नबी मैसर जा हिकिड़ा ॾाढा मिठा बोल आहिनि जी बिल्कुलु बिल्कुलु अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां बि सुहिणो मिठड़ो ईंदो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां बि सुहिणो मिठड़ो ईंदो के माण्हू
सईद में खुश असां दोस्त मिठे जी दीद में खुश के माण्हू ईद सईद में खुश असां दोस्त मिठे जी दीद में खुश सा ईद भली ॿियनि ईदनि खां जंहिंमें जानिब जलवेदार ईंदो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो हू हुत संभरिया हित सुधवांदी कल्ह रात विचारी कांगलड़ी हू हुत संभरिया हित सुधवांदी कल्ह रात विचारी कांगलड़ी पियो हितों थी वरी हुत वेही मूं सम्झो मुझो मन ठारींदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां बि सुहिणो मिठड़ो ईंदो ऐं मूंखे माण्हू चवंदा मुबारक थई हिन गॾिजाणीअ ग़ुलाम नबी ऐं मूंखे माण्हू चवंदा मुबारक थई हिन गॾिजाणीअ जी ग़ुलाम नबी खिली चवंदुसि ख़ैर मुबारक मां उहो सुतत सदो रोवार ईंदो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे माशाअल्लाह सुभान अल्लाह ग़ुलाम नबी महसर जो कलाम ऐं जीअं उनजो नालो हो इसमें बामुसम्मा हो ग़ुलाम नबी हो ऐं अहिड़ो हुन उन ग़ुलामीअ जो हक़ अदा कयो जो पंहिंजे कलम रस्ते ख़ासि तौर ते असांजी जेका पंहिंजी इंडिजीनियस सिन्फ़ आहे मौलूद जेका दुनिया में किथे बि कान्हे का यानी जंहिंमें साईं जी आमद जो ज़िक्र कयो वेंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ज़िक्र कयो वेंदो आहे उन में हुन पाण मल्हायो पर हमदिया कलाम हुजे नातिया कलाम हुजे ग़ुलाम नबी महसर पंहिंजो मट पाण हुयो डॉक्टर इनाम साहिबु इन खां पहिरीं जो असां न्यूज़ ब्रेक तरफ़ वञूं असां वटि 2-3 मिंट आहिनि तव्हां हिकिड़े हायर एजुकेशनल इदारे में ऐं मञियल इदारे में तव्हां पढ़ायो पिया तहक़ीक़ पढ़ायो पिया हर मामले में असां वटि बैड न्यूज़ ई बैड न्यूज़ आहिनि जेसिताईं तहक़ीक़ जो सुवालु आहे प्रोफेशनल तहक़ीक़ जो सुवालु आहे उन मैदान में उन ॾिस में अॼु जो नौजवान सिंध केॾांहुं पई वञे अॻिते पई वञे उते बीठी आहे छा प्रोग्रेस आहे
यासर मुंहिंजे ख़्याल में त असांजो नौजवान जेको आहे उन में पोटेंशियल आहे, सलाहियतूं असल में जेके हूंदियूं आहिनि, जेका तख़लीक़ी सलाहियत आहे, उहा तख़लीक़ी सलाहियत नौजवान में मौजूदु आहे, पर तख़लीक़ी सलाहियत खे ट्रिगर कीअं कजे जो उहा तब्दील थिए कंहिं शइ जे पैदा करण में, इहो हिकिड़ो वॾो फुक़दान आहे। इहो ईअं ई हूंदो आहे जीअं कोई बि ॿारु आहे, हर ॿार में हिकु जहिड़ो ई दिमाग़ु आहे, सिर्फ़ु उनखे जंहिं तरीक़े सां उनखे तालीम ॾिनी थी वञे, जंहिं तरीक़े सां उनजी तरबियत कई वञे थी, अॻिते हली करे उहो उनजो नतीजो ॾिए थो। त मां सम्झां थो असांजे हायर एजुकेशन सिस्टम में जेके तहक़ीक़ जे मैदान में खोट आहे, उहा वॾे खां वॾी आहे त गवर्नमेंट खां वठी करे उन इदारे जे अंदरि वेठल सरबराहनि ताईं उन्हनि जो रिसर्च वारे पासे फोकस घटि आहे। असांजूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे घणे भाङे सिर्फ़ु डिग्री अवॉर्डिंग इंस्टीट्यूट्स ई आहिनि, जॾहिं त रिसर्च जो मुख्य जेको आहे सो उहो यूनिवर्सिटी जो हुजण जो सबबु बि हूंदो आहे त उहा रिसर्च कराईंदी आहे, तहक़ीक़ कराईंदी आहे। हाणे इहो वरी ॿियो वॾो अलमियो असां वटि इहो आहे त गवर्नमेंट जे तरफ़ां जेका फंडिंग थिए थी उहा तमामु महदूद थिए थी। रिकरिंग ग्रांट जो ई हिकिड़ो बिलो 50%, माना 50% खां बि घटि रिकरिंग ग्रांट यूनिवर्सिटियुनि खे मिले थी, त रिसर्च किथां थींदी? वरी जेके रिसर्च प्रोजेक्ट्स स्पेशल फंडिंग थींदी आहे उन में बि हिकिड़ी महदूद ग्रांट रखी थी वञे। वरी ॿियो इंटरनेशनल तरीक़े जा जेके उते हूंदा आहिनि त जेके बि कंपनियूं आहिनि, जेके बि प्राइवेट मल्टानेशनल कंपनियूं आहिनि, उहे बि पंहिंजे रिसर्च एंड डेवलपमेंट में हिकिड़ी बजट रखनि, R&D में रखनि। इहा ॻाल्हि ॾाढी काराइती आहे। महिमान मौजूदु आहिनि प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, ऐं उन सां गॾो गॾु तव्हांजो मनपसंद फ़नकार गुलकार नजफ़ अली ऐं मोहम्मद रमीज़ क़ादरी साहब असां वटि मदह ख़ान जी हैसियत सां मौजूदु आहे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, तव्हां जेके गुफ़्तगू कई पई न्यूज़ ब्रेक खां पहिरीं मां चाहींदुसि त उतां ई सिलसिलो अॻिते जुड़े त उहा ॻाल्हि मुकमल थी सघे। ॻाल्हि कईसूं पे रिसर्च वारी, तहक़ीक़ जेका आहे उहा असांजे इदारनि में कोन थी थिए। त जेसीं ताईं तहक़ीक़ न थींदी ऐं यूनिवर्सिटी जो बुनियादी मक़सदु तहक़ीक़ न हूंदो, तेसीं ताईं मुल्क जी इकानमी बि न वधंदी आहे। दुनिया जा सभु उहे मुल्क जिन पंहिंजे मुल्क में पंहिंजे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि तहक़ीक़ कई, पोइ उन तहक़ीक़ मां पंहिंजूं कमर्शियल प्रोडक्ट्स डेवलप कयूं, जिन जी रॉयल्टी उन्हनि खे मिलणु शुरू थी, उहे मुल्क डेवलप करे तरक़ी करे विया। असां वटि अञा ताईं कॉन्सेप्ट इहो आहे त यूनिवर्सिटी बि डिग्री अवॉर्डिंग इंस्टीट्यूट आहे, जंहिंमें PhD ताईं बि जेका डिग्री मिले थी त उहा PhD सम्झो त हिकिड़े माण्हू हिकिड़े सब्जेक्ट में करे छॾी, हिकिड़े कंहिं नुक़्ते ते करे छॾी, वरी उनजो चेन जेको आहे उनजो कंटिन्यूटी जेका आहे उनजी लगातार वरी उन ते ॿियो केरु करे जेसीं ताईं उहा वञी कमर्शियल कंहिं हिकिड़ी जेका आहे सा मार्केट जी या सम्झो त वखर बणिजे, उहो नथो थिए। हाणे असां वटि उहो सबबु छा आहे? उन जो सबबु इहो आहे त मथां खां वठी असां वटि विज़न जी खोट आहे, माना उन सोच जी, तसवर जी या ख़्याल जी खोट आहे। त असां वटि यूनिवर्सिटियुनि जो तइदाद त वधाईंदा था वञनि, कहिड़ो फ़र्क़ु हिकिड़ी यूनिवर्सिटी हिकिड़े शहर में आहे, उते तव्हां वरी 8 कैंपस ॿियनि यूनिवर्सिटियुनि जा खोले था छॾियो, वरी पोइ चओ था हाणे सभिनी खे मिलाए वरी हिकिड़ी यूनिवर्सिटी कयूं, पोइ ख़बर थी पए त हिन खां 60 किलोमीटरनि ते वरी ॿी यूनिवर्सिटी बीठी आहे, पर उन्हनि सभिनी जो कमु सिर्फ़ु उहो डिग्री ॾियणु आहे। त जेसीं ताईं असां बजाए इन्हनि घणियुनि यूनिवर्सिटियुनि जे खोलण जे असां कंहिं बि यूनिवर्सिटी खे रिसर्च यूनिवर्सिटी ताईं पहुचाइण जे लाइ कोशिशि न कंदासूं, तेसीं ताईं असां वटि इहे शयूं बहितर न थी सघनि। त इहा हिकिड़ी असांजी खोट आहे। उन में खोट छो आहे? शायदि हिकिड़ो सबबु इहो आहे जो असांजा जेके सियासतदान जेके मुल्क जूं वाॻूं संभालियूं वेठा आहिनि, हुननि वटि इन सोच जी खोट आहे त मुल्क पंहिंजे पेरनि ते बीहंदा कीअं आहिनि। मुल्क ॿाहिरियुनि टेक्नोलॉजियुनि ते, मुल्क ॿाहिरें वखर ते, मुल्क ॿाहिरें पैसनि ते कॾहिं बि तरक़ी करे ख़ुशहाल न बणिजी सघंदा आहिनि। पोइ चाहे उहा तव्हांजी खाद खुराक जी पैदावार हुजे या सनअत जी पैदावार हुजे, त सनअत खां वठी करे हर शइ ते असांजी पंहिंजूं शयूं जंहिंजूं, ऐं इन जो ई नंढिड़ो वरी तव्हांखे मिसाल ॾियां, मिसाल तौरु चमड़े जी सनअत कंहिं दौर में पाण वटि तमामु वॾी जेका आहे असां मशहूरु हुई, पर चमड़े जी सनअत में तव्हां तहक़ीक़ कंटिन्यू न करे सघियो, पंहिंजी का बि हुन में शइ न ॾेई सघियो। नतीजे में चाइना मार्केट में जॾहिं आयो, हुननि तहक़ीक़ करे पाण वटि हुनजा सस्ता ब्लेड, सस्तो हुनजो प्रोसेसिंग सिस्टम जेको आहे उहो डेवलप कयो। अॼु उहो चमड़ो उतां खां सस्तो थो मिले, हिते तव्हां वटि महांगो थो पए। तंहिंजे करे जेके मुल्क घणो उहो जानवर जंहिंजी खल इस्तेमालु थिए थी चमड़े जी सनअत में, उनजा इस्तेमालु कंदड़ आहियूं असां, माना हिंदुस्तान हुजे या पाकिस्तान हुजे, उन में बकरी, गऊं, मेंह, इन्हनि जी जेका खल आहे इहा ई असुलु हुनजी थिए थी, पर उहे शयूं असांजी पोइ थी थियनि। ईअं ई वरी टेक्नोलॉजी में अचो, टेक्नोलॉजी में हाणे त असां वटि बाल पेन बि ॿाहिरां थी अचे, असां कंहिं बि शइ ते कोन था फोकस कयूं। हलो इन्हनि शयुनि खे त छॾे ॾियो, भला हलो चऊं ईंदड़ वक़्त में जेका जदीद टेक्नोलॉजी आहे उन ते था भला फोकस कयूं,
त आईफोन आहे, ॿी टेक्नोलॉजी आहे, हींअर जेका तव्हांजी IoT थी सघिजे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, मतिलबु मुख़्तलिफ़ शयूं, रोबोटिक्स आहे, त इन्हनि में भला तव्हां इन्हनि में कमु करणु शुरू कयो। AI आहे त असां वटि इन्हनि शयुनि ते तव्हां हलो माज़ी जूं ॿियूं शयूं ग़लतियूं छॾे ॾियो, हाणे दुनिया अॼु किथे बीठी आहे उतां खां तव्हां तहक़ीक़ करणु शुरू कयो, वाह इन शइ ते असां अॼु हितां था तहक़ीक़ करणु शुरू कयूं, उहो बि नथो थिए। जॾहिं असां इहा शइ न कंदासूं त न बीह सघंदासूं। त मूंखे लॻे थो त यूनिवर्सिटियूं पंहिंजो कारज विञाईंदियूं वेंदियूं, ऐं कारज विञाइण खां पोइ जॾहिं यूनिवर्सिटी कॉलेज जो ॾेख ॾिए त पोइ असांखे महसूसु थींदो त हीअ सभु एतिरियूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे कारआमद कोन्हनि, उन्हनि जो को एॾो उन में मुआशिरे में अहमियत न रहंदी। त मुंहिंजे ख़्याल में हुकूमत खे, हुकुमराननि खे ऐं जेके उन जे पुठियां जिन जो दिमाग़ आहे, जेके सोचनि था त असां यूनिवर्सिटियूं ठाहींदा आहियूं, सोचनि नथा, इहो था सोचनि त यूनिवर्सिटी खोलणी आहे, इहो था सोचनि। जेका बुनियादी ग्रास रूट आहे पंहिंजो एजुकेशन जी, प्राइमरी एजुकेशन, उन ते तवजो आहे कान। लखें ॿार अॼु बि स्कूल खां ॿाहिरि आहिनि, यानी बिल्डिंग्स बि ठहियल आहिनि, घणा बिल्डिंग लेस बि असां वटि इंस्टीट्यूशन्स आहिनि, पर ॿार खे असां स्कूल ते हाणे न आहे सघे। हाणे हींअर अॼु जे दौर में उहो ई साॻियो ॿारु जेको स्कूल नथो वञे, उहो यूट्यूब ते वेठो ड्रामा ॾिसे थो। तव्हां एजुकेशन सिस्टम खे जदीद कयो न, त जेका उहा बिल्डिंग ठाहियो था, उन बिल्डिंग जी ज़रूरत हाणे मुंहिंजे ख़्याल में एतिरी अहम न रही आहे जेतिरी तव्हांजी डिजिटल कम्युनिकेशन अहम रही आहे। हाणे जेकॾहिं तव्हां उहा बेसिक जेका प्राइमरी एजुकेशन आहे उनखे तव्हां जेकॾहिं डिजिटल खणी वञो ऐं हायर एजुकेशन खे रिसर्च ते फोकस कयो त शायदि असां वधीक उहो उन्हनि 100% ॿारनि ताईं एजुकेशन में पहुचाए सघूं था, ऐं जेको ॿारु यूनिवर्सिटी ताईं पहुचे थो उनखे वरी असां कारआमद बि बणाए सघूं था। ॿियो हिकिड़ो वॾो फुक़दान असां वटि इहो आहे त असां जेको यूनिवर्सिटियुनि में डिग्री ॾियूं था त असां वटि उनजो घणे भाङे फोकस इहो आहे त इहो नौकिरी वठण जे लाइ डिग्री आहे, यानी इल्मु, अकुल, शऊर जे लाइ, सम्झ जे लाइ ऐं मुआशिरे जे अंदरि कारआमद इंसान पैदा करण जे लाइ उहो न आहे। उहो त असां ऑलरेडी पंहिंजो पाण सम्झूं था त उहो असां आहियूं, हाणे असां ऑलरेडी आहियूं, बाय बर्थ आहियूं, असांखे सुठी नौकिरी खपे, उनजे लाइ असांखे डिग्री खपे। इहो हिकिड़ो अलॻि इहो आहे, माइंडसेट चेंज करण जी ज़रूरत आहे उन हवाले सां। उहो जेको असां सिंधी में जेका चवणी आहे न, उनखे जेकॾहिं चङी तरह सां सम्झनि न त नीच नौकिरी, उत्तम खेती, वधंदड़ वापार। हा ठीकु आहे। हाणे वापार माना जेका तव्हांजी सनअत प्रोडक्ट इस्तेमालु करे थी ऐं ठाहे थी, उनखे जेका शइ खपे थी, जेकॾहिं उहा तव्हांजी यूनिवर्सिटी ठाहींदी त तव्हांजी उहा वापार वारी माल जेको आहे त हाणे जेॾीमहिल उहो ॿारु उते बि इन लिहाज़ सां इन सोच सां जेकॾहिं पढ़ंदो त मूंखे उहा शइ पैदा करणी आहे जेका मार्केट में जेका वञी करे हुनजी अहमियत थिए, त तॾहिं उहो थींदो। ऐं असां रुॻो जेकॾहिं चवंदा मुलाज़िम थियणो आहे त पोइ उते रुॻो बुल्ट फेराईंदो, नट फेराईंदो, हैंडल हलाईंदो या वाल खोलींदो, बंदि कंदो, त इहो जेकॾहिं मुलाज़िमत करण वारो तसवुरु उहो ख़तमु न थींदो, तेसीं कोन्ह थींदो। त मुंहिंजे ख़्याल में सिंधी माण्हू बुनियादी तरह ते क़दीम ज़माने खां वठी सोच जे हिसाब सां जेनेटिकली इलाही वापार जे तरफ़ ऐं इन तरफ़ हुनजो ज़हन आहे, पर हीउ जेको विच में असांजो कॉलोनियल पीरियड आहे, जेको ब्रिटिश कॉलोनियल पीरियड आहे, हुन असांखे सॼो डाइवर्ट करे छॾियो, उन असांखे मुलाज़मत ते लॻाए छॾियो। बाबू जेको आहे सीटी भले वॼाए, फाटक ते जेको आहे सो झंडी, फाटक ते झंडी जेको आहे सो ॾे, त तॾहिं चवंदा आहियो फाटक वारो बि कोई सुञाणे ई हाणे ऐं वरी पोइ नाला रखणु शुरू कयासीं, माना ॿार जंहिंमें बाबू नालो रखो। रेल जो हिकिड़ो सीटी वॼाईंदड़ जो ट्रेन खे बीहारे असां हुनखे सम्झूं था त ट्रेन बीहारे थो सीटी सां रुॻो, ऐं ईअं ई वरी बाबू ऑफिस में जेके बि साहब वेठा आहिनि बाबू ब्यूरोक्रेट्स, बाबू कल्चर जंहिंखे चवंदा आहिनि। इहो जेको तसवुरु आहे न, इहो असांखे ख़तमु करिणो पवंदो। इहो जेसिताईं ख़तमु न थींदो त तालीम जी अफ़ादियत बि उहा तब्दील न थींदी, तालीम जो ॿिए पासे रुख बि न वेंदो। सही। अच्छा नजफ़, खोड़सार गीत माशाल्लाह तव्हांजे क्रेडिट ते, तव्हांखे पंहिंजा गीत कहिड़ा वधीक प्यारा आहिनि? ॿुधंदड़नि खे त अलॻि अलॻि हुनजी चॉइस आहिनि, तव्हांखे पंहिंजा गीत वधीक कहिड़ा प्यारा? उहो चवंदा आहिनि न औलाद सॼी प्यारी हूंदी आहे, सो पंहिंजी कंपोज़िशन में मूंखे जेको अयाज़ गुल साहिब जा हिकिड़ा ॾाढा मिठा बोल हुया त मूंखे जे तुंहिंजो सहारो आहे विच दरिया बि किनारो आहे, हुन ज़ालिम खे मूंखां ई सवाइ बाक़ी हर शख़्स प्यारो आहे, तो बिना जीअण को जीअण आहे, बस मिड़े दोस्त गुज़ारो आहे। सो आहिनि त काफ़ी कंपोज़िशनूं, इन खां अलावा सदा मुरकंदा शाल जग में, उनमें हिकिड़ो मैसेज ॾाढो सुठो हुयो ऐं उहो सॼो क्रेडिट बि जेको आहे उहो अली साहिब ॾे वञे थो। तो अली साहिब जी हिकिड़ी ॾाढी हिकिड़ी सुठी हिकिड़ी सोच हुई त यार असां अक्सर प्यार मोहबत जा गाना त ठाहियूं था, हुनमें छोकिरो छोकिरी कयूं था, छो न हिन में अगरि असांखे मोटिवेशनल इहो सॼो क्रेडिट बि। ऐं अली साहिब जो हिकिड़ी ॿी क्रिएटिविटी उहा ज़रूरु मैंशन थियणु घुरिजे, शायदि हिन नसुल खे ख़बर न हुजे,
त पाण जॾहिं सफ़र शुरू कयोसीं ऐं जंहिं हिकिड़े नए वेंचर सां शुरू कयोसीं, जॾहिं बि हुन साल जी तकमील थींदी त साल जो सालगिरह गीत तव्हां ॻाईंदा हुओ ऐं उहो हिकिड़ो थीम सॉन्ग हूंदो हुयो जंहिंमें अमल जी, जदोजहद जी, अॻिते वधण जी, विथ लीस्ट रिसोर्सिस, वधि में वधि कमु करण जी जेका सो हुन में हूंदो हो जज़्बो, हुन में ॾाढा यादगार ख़ूबसूरत गीत ठहिया। पर तव्हांजे शुरू वारनि गीतनि में बिल्कुलु 2002-2003 वारनि गीतनि में हिकिड़ो इनाम साहिबु कयो कमु नजफ़ क्लासिक्स खे ॿीहर हुन जीआरियो। हाणे हिकिड़ो ॾाढो तव्हां पाण ॿुधाईंदा तव्हांजे वालिद साहिबु हिकिड़ो तव्हांखे लोकगीत ॿुधायो हुयो, सुबुह साजर पढ़ियो अथमि ख़त, हाणे सयूं जिन में संघारनि जूं। हाणे केॾा ख़ूबसूरत इहे ॿोल आहिनि। मां चाहींदुसि ॿ टे जेकॾहिं हुन अस्थाई अंतरो जेकॾहिं तव्हां हुनजो झुंगारियो त यादि बि ताज़ी थी वेंदी। ओ सुबुह साजर पढ़ियो अथमि ख़त, सयूं जंहिंमें संघारनि जूं, मोटी वञा मुल्क अबाण न ॾे, करे मेघा मल्हारनि जूं, उतर पासे खिवण खिवणियूं ककर कारूं करे आया, ॿाहिरि ज़ंजीर पेरनि में अंदर सुरंगा संघारनि जूं। सो ऐं मूंखे यादि आहे तव्हां हैदराबाद वारे शो में तव्हां पहिरियों दफ़ो ॻायो हुयो ऐं ॾाढो ख़ूबसूरत यादगार शो हुयो इहो, असांजो लाड़काणी खां पोइ सेकेंड शो हुयो, हुन में तव्हां इहो पहिरियों दफ़ो ॻायो हुयो। त इहो केॾो हिकिड़ो माना पंहिंजे क्लासिक्स खे ॿीहर जीआरण जो जेको आहे सो आहे, माज़ी जी हिस्ट्री जो मैसेज आहे। जी हा, पढ़ाॾो सोई सॾ में संघार किरदार, बिल्कुलु 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 पुठियूं जेके ॿई लाइनूं बुखारी साहिब वारो जेकॾहिं झुंगारियो बेक़दरे जी यारी। हाँ बिल्कुल। हो तो बहजारी बेक़दरे जी यारी, हो मारे जाने जियारे न जाने, हो जंहिंजो नाम शिकारी है, बेक़दरे जी यारी, हो जले तन जलजे पल तन पलजे, जहिड़ी मुठ में आवारी, बेक़दरे जी यारी। तव्हांखे वधि में वधि फीडबैक कहिड़े गीत जो मिलियो जंहिंजी एक्सपेक्टेशन में न हुजे या तव्हां ईअं मथी दिलि सां ठाहियो हुजे पर फीडबैक एॾो आयो तव्हां चयो त यार हीअ त मूंखे एक्सपेक्टेशन ई न हुई। ऐं हक़ीक़त बि इहा आहे त इहो बेक़दरे जी यारी स्पेशली उहो नॉर्मली असां त एज़ यूल यार चलो ठीकु आहे ट्राई करे ॾिसूं था, पोइ वधीक जेको फीडबैक मिलियो इन गीत जो घणो मिलियो, पोइ उनखां पोइ जी जंहिंखे चयमि, हा जी जंहिंखे जिनखे तंहिंखां मिलियमि, इन खां अलावा चूड़ियूं वॼनि थियूं, पोइ एक्सपेरिमेंट त कंदा रहियासीं। चूड़ियूं वॻियूं हुन गीत खां पोइ वॻियूं हाणे घर में आहिनि उहे, हाणे रोज़ थी वॼनि, हाणे सिर ते भॼन अगरि तशदुद थींदो त भॼंदी बि हूंदी का हिकु चूड़ी ऐं का लॻंदी बि हूंदी तव्हांखे। सो नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलो हिननि टैगनि जे विच में त हीअ नशा ताईं ते पहुचाइण जे लाइ असां सहकार कयो आहे टैंग, ऐं टैंग जो पैगाम आहे त टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ानो, तलो कुकिंग ऑयल जंहिंजी ख़ुशबू जंहिंजी महक असां हींअर महसूसु करे रहिया आहियूं, जंहिंजो पैगाम आहे त वाइटामिन ए ऐं डी सां भरपूर तलो कुकिंग ऑयल तव्हांखे तव्हांजे घर भातियुनि खे ख़ासि तौर ते तव्हांजे ॿारनि खे ॾे ग़िज़ाइयत, ऐं 3 लीटर जी ख़ासि पेट बॉटल जेका रमज़ान शरीफ़ जो तोहफ़ो आहे, पंहिंजे घर खणी अचो ऐं पंहिंजी सहरी इफ़्तारी खे लज़ीज़ बणायो त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि त अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। टपाल मेज़बान सिंध जो शान टपाल मेज़बान मुग़ल स्टील, जंहिंजो पैगाम आहे त घर नंढो वॾो नाहे थींदो, घर महफ़ूज़ थींदो आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट चांहि, जंहिंजो पैगाम आहे त ब्रुक बॉन्ड सुप्रीम हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं भरोसे जो। फ़ाइज़ा ब्यूटी क्रीम, जंहिंजो पैगाम आहे सुञाणो पंहिंजो पाण खे। GFS बिल्डर्स, हाणे थींदी ईद खां पहिरीं ईद GFS सां गॾु। टेस्टी ब्रेड, हॉक ट्यूबुलर बैटरी जेका हलंदी रहे अनलिमिटेड। हाला हैंडीक्राफ्ट्स, नूर मेमन हालाई, जंहिंजी नहमा बोस्की मशहूरु आहे ऐं तव्हां बि ईद जे कपिड़नि जे लाइ इंतिखाबु करियो नहमा बोस्कीअ जो। फॉर मी, जंहिंजो पैगाम आहे दिस इज़ फॉर मी, बाक़ी सभु त आहिनि ॿियनि जे लाइ।
यानी इहे जेके ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि उहे उन्हनि जो बि असां सहकार रहियो आहे। यूनिक बैटरीज़ जो पैगाम आहे वर्ल्ड क्लास स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयल यूनिक बैटरीज़ तव्हांजे घर ऐं गाॾी में बहितरीनु पावर सप्लाई जे लाइ यूनिक बैटरीज़ हिकु ई बहितरीनु ऑप्शन, इंतहाई पाइदार डिघे अरसे ताईं हलंदड़ यूनिक बैटरी हर घर जी ज़रूरत यूनिक ऐं अव्हां जो हमेशह रहियो आहे साथ ऐं रहंदो साथ। हिन नशियात खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सहकार कयो आहे वाइटल चांहि ऐं मलका मसाला ठाहिण वारनि, क्विस आइसक्रीम सिरप शरबत ठाहिण वारनि जंहिंजो पैगाम आहे त असां आहियूं साओ शरबत ठाहिण वारी पाकिस्तान जी नंबर 1 कंपनी। मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारी कंपनी TQR कैज़न पेंट्स जंहिंजो पैगाम आहे त अ वर्ल्ड ऑफ कलर ब्रॉट टू होम बाय नियो। शेफ प्राइड मसाला ठाहिण वारा नेल्सन पेंट रंग ज़िंदगीअ जो, नेल्सन पेंट ठाहिण वारा जंहिंजो पैगाम आहे रंग ज़िंदगीअ जो। निज़वा इंटरनेशनल ब्यूटी प्रोडक्ट्स ठाहिण वारा, पांडा केमिकल्स ठाहिण वारा, रूह अफ़ज़ा ठाहींदड़ कंपनी, मशरूब मशरिक़ ठाहींदड़ कंपनी हमदर्द वक़्फ़ पाकिस्तान ऐं यूनिक बैटरीज़ जंहिंजो पैगाम आहे हमेशह जो साथ। यूनिक बैटरीज़ हमेशह जो साथ। असां सभिनी सहकारियुनि जा थोराइता आहियूं ऐं उन्हनि जा थोरा मञींदे असां इन खां पहिरीं जो आख़िर में नात रसूल मक़बूल शामिलु करियूं, वधूं था रंधिणे जी तरफ़ ॾिसूं था त इफ़्तार जी तयारी किथे पहुती आहे। राम साहिबु जीअं घर में ख़ासि करे हिन लम्हनि में जॾहिं इफ़्तार वेझी हूंदी आहे त बार बार झाती पाइबी आहे रंधिणे में, त हा किथे पहुतो कमु, त असां बि ॾिसूं था त इहा ख़ुशबू त उथे थी पई, पर इहा जेका निहारी आहे उहा किथे पहुती आहे। निहारियूं था वेठा त निहारी किथे पहुती है। सिंधी में निहारना कहते हैं देखने को और बेचैनी से देखने को, तो हम भी निहार रहे हैं निहारी कहाँ तक पहुंची है, तो आप बताइए। हाँ निहारी थी है नेरन में निहार मुँह है ना, रोजे में निहार मुँह है। जी शादी साहबा। अच्छा नाजरीन, ये निहारी तैयार हो गई यहाँ पे। जैसे मैंने आपको बता दूं कि जब मैंने जो है ना जब इसको चिकन को भून लिया था तो उसके ऊपर से मैंने ऑयल हटा लिया था, क्योंकि अगर जब आटा डालेंगे ना आप ऑयल होगा तो वो ऑयल आटा एब्जॉर्ब कर लेता है। ये एक छोटी सी टिप है मैंने इसलिए दी है क्योंकि आपकी निहारी की शक्ल फिर ऐसी नहीं होगी आखिर में अगर आपने ऑयल उसने निकाला नहीं। फिर उसके बाद आटे को अच्छी तरह पकाने के बाद फिर आप उसमें जो है ना ऑयल डाल दें, फिर आप ऐसे प्याज का जो है ना बघार करते हैं ज़ीरा डाल के। तो ये हमारी आज निहारी तैयार हो गई। आई होप आपको पसंद आई होगी। और इसके अलावा जैसे यहाँ पे ब्रांड्स रखे हैं बहुत सारे, तो हमारे पास टैंग मौजूद है जो कि मेरा फेवरेट है। देखिए पाइनएप्पल मेरा फेवरेट फ्रूट है और इसमें पाइनएप्पल के एक्सट्रैक्ट्स हैं, तो इससे काफ़ी आपको एनर्जी मिलेगी अफ्तार में। और आप ये अफ्तार में बनाएँ और बड़ा आसान है बनाना, तो आपको पता है झटपट से बन जाता है और बच्चे बड़े सब शौक़ से इसको पीते हैं। तो हम इसको ऐड करते हैं इसमें अपने टेस्ट के हिसाब से आप ऐड कर लें। आप चाहे तो चीनी भी ऐड कर लें, वैसे चीनी ऐड करने की ज़रूरत नहीं होती क्योंकि इसमें ऑलरेडी शुगर मौजूद होती है। हम इसको डायरेक्ट इसमें ऐड करेंगे। 4 to 5 टेबल स्पून आप इसमें पाइनएप्पल टैंग ऐड कर लें। 5 डालिए तो बेहतर होगा। मैं तो आज अंदाजे से तजुर्बों के नजर रखते हुए अंदाजे से डाल रही हूँ मैं, क्योंकि कलर देखिए येलो से कितना प्यारा कलर आ गया। 5 ही होंगे। 5 हो गए ना? हाँ अच्छी बात है। तो ये आप फिर आमिर को ज़हमत देनी पड़ती है कि भाई थोड़ा सा 1 चम्मच और डाल दो। सही है। हाँ फीका नहीं होना चाहिए। हाँ फीका नहीं, क्योंकि अफ्तार में तो मज़े का लगता है मीठा मीठा। तो आई होप ये मेरी रेसिपीज़ आप तैयार करेंगे और मतलब आप अपने घर में इसको ट्राई करेंगे और मुझे फीडबैक देंगे कैसी बनी। थैंक यू सो मच। थैंक यू शेफ़ शाज़िया नूर। ऐं शेफ़ शाज़िया नूर पंहिंजे रंधिणे मंझां यानी तलो जे रंधिणे मंझां निहारी जी ख़ुशबू सां गॾु मौजूदु हुई। ऐं इन खां पहिरीं जो असां पंहिंजनि महिमाननि खां मोकिलायूं, महिमाननि जे लाइ नंढा तोहफ़ा आहिनि। इहे उन्हनि खे यादि ॾियारींदा असांजे हिन प्रोग्राम जी। नेल्सन पेंट जे तरफ़ां इनाम साहब तव्हांजी ख़िदमत में ही तोहफ़ो आहे जेको असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था। ऐं उन सां गॾोगॾु यूनिक बैटरीज़ जी तरफ़ां बि हिकिड़ो नंढो तोहफ़ो आहे जेको तव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था। नजफ़ तव्हांजी ख़िदमत में बि असां नेल्सन पेंट जे पारां नंढो तोहफ़ो पेश करियूं था जेको तव्हांखे क़बूल पवे। ऐं यूनिक बैटरीज़ जी तरफ़ां बि तव्हांजी ख़िदमत में नंढो तोहफ़ो आहे जेको असां पेश करियूं था। ऐं तव्हां रमीज़ कादरी साहब ताईं बि इहो तोहफ़ो पहुंचाइण में मुंहिंजी मदद कजो। रमीज़ साहब ये तोहफ़ा आपकी खिदमत में यूनिक बैटरीज़ का हम पेश करते हैं और साथ साथ नेल्सन पेंट की जानिब से भी छोटा सा तोहफ़ा है जो आपके साथ जाएगा। असां आख़िर में रमीज़ कादरी साहब खां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत हासिल कंदासूं। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब वॾी महिरबानी, जेतोणीकि तशनगी रहिजी वई, अञा खोड़ सारनि मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल थी पए सघी पर वक़्तु महदूद हूंदो आहे, पर उन महदूद वक़्त खे बि असां यूटिलाइज़ कयोसीं। सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे। आई होप टू सी यू अगेन इंशाअल्लाह। वॾी महिरबानी तव्हांजी। नजफ़ चवां बजस चवां? बिल्कुलु बिल्कुलु बजस चवां।
वजस ताईं महिरबानी तव्हां सां जॾहिं मिलबो आहे त दिलि खोले टहिक करिबा आहिनि सो तव्हां सां वरी भाकुर पाइण जो मौक़ो मिलियो ऐं कचहरी करण जो मौक़ो मिलियो थैंक यू सो मच तव्हां आयो तव्हांजी आमद जी महिरबानी ऐं रमीज़ काज़ी साहब आपका बहुत शुक्रिया आपकी तशरीफ़ आवरी का आख़िर में आपसे नात सुनते हैं त नाज़रीन असांजो अॼोको ही जेको मांडराण आहे अॼोको जेको कचहरी मुक़ाबले जो मौक़ो आहे उहो इन ते ई पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो रब जा शुक्र जो हिकिड़ो दफ़ो वरी मिलण जो मौक़ो मिलियो बशर्ते हयात ऐं दुरुस्तगी हालात सुभाणे यानी 17 रमज़ान मुबारक ते 17 मुलाक़ात सां गॾु पंहिंजो रमज़ान में हाज़िर थींदासूं आख़िर में ॿुधूं था नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर उनखां अॻु में तव्हांजो मेज़बान यासिर काज़ी तव्हां खां इजाज़त घुरे थो पंहिंजी पूरी टीम सां ऐं शेफ़ शाज़िया नूर सां गॾु तव्हां खां घुरे थो इजाज़त सुभाणे वरी मिलंदासूं दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे सदाईं गॾु 13 पेर 13 ख़ैर अल्लाह निगहबान।